नाज़रीन, ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे उमरकोट ख़बर ॾिनल पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जलसो अॼु उमरकोट में थियल आहे। इन सिलसिले में तैयारियूं मुकमल कई वयूं आहिनि। 100 फुट डिघो ऐं 30 फुट वेकिरो स्टेज तैयार करे पंडाल खे पाकिस्तान ऐं कश्मीर जे झंडनि सां सिंगारियो वियो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो MNA जय प्रकाश लोहाणो, MNA लाल माली ऐं चेला राम जलसेगाह ते मौजूद आहिनि। शिव मंदिर उमरकोट लॻ थियल अॼोके जलसे में अखिलती बिरादरी जा हज़ारे माण्हू शरीक थींदा। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां निकितल नोटिफिकेशन मुताबिक़ वफ़ाक़ी वज़ीर ख़ारजा मखदूम शाह मोहम्मद हुसैन कुरैशी शिरकत कंदो, जॾहिं त PTI MNA लाल माली पारां वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान जे अचण जूं दुआऊं कयूं पियूं वञनि। MNA लाल माली चयो त वज़ीर आज़म जे हवाले सां मुख़ालिफ़ प्रोपेगेंडा करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म, वज़ीर ख़ारजा समेत ॿिया अॻवान जलसे खे ख़िताब कंदा। हिंदू बिरादरी पारां महिमाननि जो भरपूर इस्तक़बाल कयो वेंदो। MNA लालचंद लोहाणो चयो त अॼु उमरकोट जे मंदर मां कश्मीर सां इज़हार यकजहती लाइ तारीख़ जो वॾो जलसो करे मोदी सरकार खे पैगाम वेंदो त पाकिस्तान जा हिंदू पाक फ़ौज ऐं कश्मीर सां गॾु बीठल आहिनि। वज़ीर ख़ारजा आलमी सतह ते कश्मीर जो केस विढ़ी रहियो आहे। इमरान ख़ान जी क़यादत में कश्मीर जी आज़ादी मुमकिन आहे। जलसेगाह में महिमाननि जे वेहण लाइ 10,000 कुर्सियूं लॻाई वयूं आहिनि। जलसो अॼु ॾींहं जो 2 वॻे शुरू थींदो। PTI जा अॻवान ऐं MNA उमरकोट पहुची जलसेगाह जो मुआइनो करे रहिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।